नाज़िन कराची जी कोरंगी जी सिंधी वसंदी चकरा ॻोठ जे अध खां वधीक आबादी पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम बणियल आहे। चूंडियल नुमाइंदा पंहिंजा नवाज़ पॉलिसी में मसरूफ़, शहरी सख़्त परेशान आहिनि। हवाले सां कोरंगी मां ॾिसूं था निज़ामुद्दीन भुट्टो जी हीअ रिपोर्ट। कोरंगी ज़िले जी सिंधी वसंदी चकरा ॻोठ बुनियादी मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। ॻोठ जी अध खां वधीक आबादी पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम ऐं गंदगी जे वर चढ़ियल आहे। इन हवाले सां जॾहिं असां ॻोठाणनि ऐं टाउन चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल कई त हुननि ॿुधायो त असांखे का बि सहूलियत न गटर जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न को बिजलीअ जी सहूलियत आहे, का बि सहूलियत न आहे। ये गुरुनि में भत्ता वठनि था, सफ़ाई वारा बि न ईंदा आहिनि। ईद जो ॾींहुं लॻो पियो हूंदो आहे, चाहे रमज़ान आहे न रमज़ान हले पियो, हर जॻह ते लाइटूं लॻल आहिनि। असांजे चकरा ॻोठ में गली में किथे बि लाइट न आहे, अंधेरो लॻो पियो आहे। असां हिन चकरा ॻोठ 1880 जो ॻोठ आहे, कलोक आया आहिनि, हुननि जा बिल्डिंग आबाद आहिनि। चकरा ॻोठ अंधेरे में रखियो पियो आहे, न हिते कोई स्कूल आहे, रुॻो हिते कुतनि जी भरमार लॻी पई आहे। रात जो माण्हू कुता खाइनि था, पाणी टैंकर मां पिया हलनि वेठा, खुलेआम टैंकर मां पिया, बते जे मथां हिननि जो जहिड़ो आहे, विच में असां रुलूं वेठा, पाणी असांजो बंदि कयो अथनि। मंशात खिलाफ़ मंशात ते सॼो पाड़े में चकरा विकिणे थो, भंग विकिजे थो, आइस विकिजे थो, हीरोइन विकिजे थो। गिरोन जे अंदरि फुटबॉल जो गिरोन आहे, उन गिरोन जे मथां लाला कमर कब्ज़ो करे वेठो, गिरोन खे छॾाए छो नथा। फुटबॉल जो गिरोन आहे उहो होत बलोच मोहतरमा बेनज़ीर शहीद जे नाले सां गिरोन आहे उहो। उन गिरोन खे उन्हनि कब्ज़ो करे हुते माफिया हुते वेठी आहे, उहो बता पिया वठनि, बाज़ार लॻाए वेठा, माल पिया खाइनि। कोरंगी के अंदर इनलीगल हाइडेंट के हवाले से बिल्कुल हम इसके खिलाफ ऑपरेशन करवाएंगे। हमने दरख्वास्त भी की थी मेयर कराची को। मैं चकरा ॻोठ के आवाम से कहता हूँ कि आप इनका मुहासबा करें, इनको इनलीगल हाइडेंट नहीं चलाने दें। आपकी हमें सपोर्ट होगी तो हम ये हाइडेंट ख़त्म करा सकेंगे। जब हाइडेंट रिमूव हो रहा था, मेरे पास शिकायत आई है आवाम की तरफ से कि वहाँ पर गैस लीक, उनकी गैस की लाइन टूट गई। मैंने फौरी तौर पर गैस कंपनी को फ़ोन किया, मैंने उनकी गाड़ियाँ वहाँ रवाना की और उनकी रिपेयर मेंटेनेंस करवाई है। मेन जो चकरा ॻोठ की गली है, जो गली नंबर 3 कहलाती है, और वो निकलेगी ये हाइडेंट की तरफ से। ये पक्का रोड हम करने जा रहे हैं, ये पेवर करने जा रहे हैं, इसका सीवरेज की लाइन हम तब्दील करने जा रहे हैं। चकरा ॻोठ में बहुत सारी स्कीमें आप देखेंगे आगे इंशाल्लाह, वो स्कीमें हम चीज़ें बनते हुए नजर आएंगी। और जो लोगों को शिकायत है यकीनन होगी, इंशाल्लाह वो शिकायत भी हम दूर करेंगे। हम बैठे इसलिए। चकरा ॻोठ जा रवासी इहो था चवनि त हिते जेको आहे का बि बुनियादी सहूलियत नथी ॾिनी वञे, इलाइक़े में का बि सफ़ाई नथी कराई वञे, इलाइक़े वासियुनि खे जेको आहे पीअण जो पाणी मुहैया नथो कयो वञे। कैमरामैन वहीद सां गॾु निज़ामुद्दीन भुट्टो, धरती न्यूज़, कोरंगी, कराची।